सकरन गुज़िरियल ॾींहुं ॿुट ॿधल ॿिनि हथियारबंदनि हथां साबू राहू वटि शइ जे वापारी नदीम अहमद राजपूत खां फुरकंद जवाबदार मां हिकु जवाबदार पुलिस ॻोठाणनि जी मदद सां अवेस रज़ा राहू खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं वटां फुरकियल मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन, रोक रक़म 1,70,000 हथ कया विया, जेका SHO सकरन असकर अली अवान सीनियर साफ़ी काज़ी सनाई जे हथां मुतासिर वापारी नदीम अहमद राजपूत हवाले कया। इन मौक़े ते SHO असकर अली अवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं ई ॾोह थियो उन वक़्तु टाइम न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी नियाज़ चांडियो मूंखे फ़ोन ते इतला कयो, जंहिंखे मुतासिर वापारी फ़ोन ते इतला ॾिनो। उन बाद असां फौरी तौर इलाइक़े जी नाकाबंदी करे ॿिनि फ़ौरन खे हिक खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां फुर थियल सामान वापसि हथु कयो वियो। हुन वधीक चयो त इनशा अल्लाह कोशिशि आहे त ॾोहनि ते कंट्रोल कयूं ऐं थियल ॾोहनि खे वापसि करायूं। उन करे शहरनि खे बि साथ ॾियणु घुरिजे, ॾोह जी FIR ज़रूरु दाख़िल कराइनि। आख़िर में मुतासिर वापारी नदीम अहमद राजपूत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं पूरी राजपूत बिरादरी सकरन पुलिस जी शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं फौरी तौर कार्रवाई करे जवाबदार गिरफ़्तार करे कयो आहे। उमेद आहे त ॿियो जवाबदार बि गिरफ़्तार कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।